दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो क़ाछी जूही जे ॻोठ वाही बांधी में 10 सालनि जो मासूम ॿारु गंदे पाणी जे खॾे में किरी फोत थी वियो। घर में क़हराम मची वियो। तफसीलात जे मुताबिक़ क़ाछो जूही जे ॻोठ वाही बांधी में 10 सालनि जो मासूम ॿारु مرچو वल्द ममताज रस्तमاڻي برسات जे पाणी सां भरियल खॾे में ॿुॾी फोत थी वियो। वारसन जो चमड़ो त असां ॿार खे تعلقہ اسپتال जूही खणाए आयासीं त ॿारु जيئरो पर एमरजंसी वार्ड में ڈاڪٽر ड्यूटी ते موجود न हुजण सबबि असांजो ॿारु तड़पी मरी वियो। वॾيڪ उन्हनि चयो त बरसात सबबि असांजा रोड रस्ता तोड़ फोड़ जो शिकार आहिनि। अचवञ में वॾी मुश्किलात पेश अचे थी। जूही हेल्थ जी आला ज़िम्मेवारनि खां मुतालबो था कयूं त जूही सिविल अस्पताल जे डॉक्टरनि खे ड्यूटी करण लाइ पाबंद कयो वञे ऐं रोड रस्ता बहाल कया वञनि। वारस जो वालिद साहब चए पियो उन टाइम ते साह हो जंहिं महिल तव्हां खणी आयो साह हुयो से उते खणी आयो अस्पताल में उते ना डॉक्टर हुयो केर बि कोन हुयो। अच्छा जेकॾहिं डॉक्टर हुजंदा त हयाती बची न डॉक्टर हुजंदा हिन जी हयाती बची पवे एमरजेंसी में हिन महिल बोर्ड लॻा पिया आहिनि बरसात लॻा पिया को बि डॉक्टर कोन्हे रस्तो कोन्हे एमरजेंसी वारो केर बि कोन्हे। थोरो